सिटी पुलिस थाणे टंडो आदम जी कार्रवाई 400 खां वधीक गुटखा पुड़ियूं ऐं गुटखा मावा जी तयारी में इस्तेमाल थींदड़ 24 किलो कच्ची सुपारी ऐं हिक मोटरसाइकिल रिक्शा हथ कयो वियो। तफ़सीलन मूजिब एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशियात खिलाफ़ मुहिम कामयाबी सां जारी आहे। उन सिलसिले में एसएचओ सिटी टंडो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ कामयाब कार्रवाई कंदे गुटके माए जी तयारी ऐं विक्रे में मुलविस ॿिनि जवाबदारनि निकाश खासखैली ऐं आदिल राजपूत खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 420 सेहत लाइ हानिकार गुटखा पुड़ियूं ऐं 24 किलो गुटके माए जे तयारी में इस्तेमाल थींदड़ कच्ची सुपारी ऐं मंशियात जी स्मगलिंग लाइ इस्तेमाल थींदड़ मोटरसाइकिल रिक्शा हथ करे वरिता आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।